Welcome to Time News Studios. You are watching 11 AM Bulletin. पंजाब जे वॾे वज़ीर जी चूंड अॼु थींदी। हमज़ा शहबाज़ ऐं परवेज़ इलाही कामयाबी लाइ पुरुउमीद। PTI जे 188 ऐं नून लीग जे 178 मेंबर्स जो मुक़ाबिलो। शाम 4 वॻे पंजाब असेंबली जो इजलास थींदो। महिमाननि जी दाख़िला बंदि। मीडिया गैलरी मां कवरेज कंदी। मोबाइल फ़ोन खणी वञण जी इजाज़त न हूंदी। पंजाब जो नओं वॾो वज़ीर केरु थींदो? हमज़ा शहबाज़ ऐं परवेज़ इलाही हिकु भेरो ॿीहर आमो साम्हूं। पंजाब असेंबली में अॼु चूंड थींदी। पंहिंजे उम्मीदवारनि पारां अॻुवाट कामयाबी जी दुआवाऊं। PTI अॻवान फवाद चौधरी दावा कई आहे त काफ लीग ऐं PTI जे गॾियल इजलास में 186 MPAs शिरकत कई। वफ़ाक़ी घरू वज़ीर राणा सनावला जो चवणु आहे त PTI जा 5 न पर 50 मेंबर्स पंहिंजे ज़मीर जी आवाज़ ते हमज़ा शहबाज़ खे वोट ॾेई सघनि था। वॾे वज़ीर जी चूंड में भरपूर तरीक़े सां पंहिंजी सियासी एक्सरसाइज़ कंदासीं। परवेज़ इलाही खे वॾो वज़ीर थियण जो हक़ नाहे। आसिफ अली ज़रदारी किंग मेकर बणिजी पंजाब में घुमंदो पियो वठे। इन चोर खे जेल में हुजणु घुरिजे। अवाम जो मैंडेट चोरी कयो वियो त पोइ जेको बि थींदो उन जो ज़िम्मेवार मां न हूंदुसि। PTI सरबराह इमरान ख़ान हिकु भेरो ॿीहर चीफ इलेक्शन कमिश्नर खां इस्तीफ़ा जो मुतालबो कंदे चयो आहे त पंजाब में नंढी चूंड कराईंदड़नि खे सज़ा ॾियणु घुरिजे। PTI खे हाराइण लाइ हर हरबो इस्तेमालु कयो वियो। सिकंदर सुल्तान जहिड़ो बदयानत इलेक्शन कमिश्नर नाहे ॾिठो। जेतिरो पैसो पंजाब जी नंढी चूंड में हलियो उन जो मिसाल नथो मिले। कंट्रोल्ड इलेक्शन ज़रिए अवाम खे ग़ुलाम बणायो पियो वञे। वीडियो लिंक ते ख़िताब कंदे इमरान ख़ान चयो त चीफ इलेक्शन कमिश्नर रुगो बरसात जे करे सिंध में मकानी चूंडूं मुलतवी करे छॾियूं। मौजूदा चीफ इलेक्शन कमिश्नर जी मौजूदगी में शफ़ाफ़ चूंडूं नथियूं थी सघनि। अॻूणे सदर आसिफ अली ज़रदारी जी कुझु ई कलाकनि अंदरि काफ लीग सरबराह चौधरी शुजात हुसैन सां 2 भेरा मुलाक़ात। अॻूणो सदर चौधरी शुजात सां 5 कलाक मुशावरत बाद रवानो। पंजाब में वॾे वज़ीर जी चूंडुनि बाबति ॻाल्हियूं। आसिफ ज़रदारी चयो त हमज़ा शहबाज़ लाइ पैसो छो लॻाईंदुसि। हसन मुर्तज़ा वॾी वज़ारत लाइ उम्मीदवार हुजे हां त पैसा ज़रूरु लॻायां हां। हमज़ा शहबाज़ खे वॾे वज़ीर चूंडाइण जी भरपूर कोशिशि कंदासीं। इतिहादी जी हैसियत में नून लीग सां ॼमी बीठल आहियूं। भुट्टो जो कारकुन आहियां। ख़रीदारी ऐं विकिरे जी सियासत ते यकीन नथा रखूं। मफ़ाम जी सियासत ते यकीन रखां थो ऐं मफ़ामत लाइ हर क़ुर्बानी ॾींदुसि। पंजाब असांजो हो, वापसि वठंदासीं। पंजाब जे हर तालके जो दौरो कंदुसि। अॻूणे सदर आसिफ अली ज़रदारी जो मियां नवाज़ शरीफ़ सां टेलीफोन ते राब्तो। आसिफ ज़रदारी नवाज़ शरीफ़ सां मौजूदा सियासी सूरतहाल ते ॻाल्हि ॿोल कई। ज़रीन जो चवणु आहे त आसिफ ज़रदारी नवाज़ शरीफ़ सां परवेज़ इलाही खे गॾियल उम्मीदवार बणाइण जे हवाले सां ॻाल्हियूं कयूं। ऐं इमरान ख़ान सां मोनिस इलाही ऐं हुसैन इलाही जी मुलाक़ात दौरान पंजाब जे वॾे वज़ीर जी चूंडुनि जे हवाले सां ॻाल्हियूं। ज़रीन जो चवणु आहे त मोनिस इलाही पंजाब जे वॾे वज़ीर जी चूंड बाबति PTI ऐं काफ लीग जी तयारियुनि जे हवाले सां आगाही ॾिनी। इमरान ख़ान जो चवणु हो त पार्लियामानी क़ुवत ऐं अक्सरियत PTI सां गॾु आहे। चूंड अमल खे सबूताश करण जी इंतिज़ामी कोशिश बर्दाश्त न कई वेंदी। अस्सलामुअलैकुम। टाइम न्यूज़ स्वागत। मां आहियां हमीर शेख। हेडलाइंस ज़माने ठियूं तफ़सीली ख़बरूं हिन ब्रेक खां।